दिया तोड़े पढ़े हमें साहिल बमरो यूट्यूब ॾिसंदड़ महिरबाननि जी ख़िदमत में मूं पारां कबर जो सलाम। यकीनन अवां असांजे हिकिड़े जेका मोहब्बत वारो जेको तसलसल आहे उहो ॾींहों ॾींहुं मज़बूतीअ तरफ़ आहे ऐं इहे ई मोहब्बतूं कुर्बतूं ऐं उल्फतूं आहिनि जंहिंजे नतीजे में अवां जी ख़िदमत में वक्तन बवक्तन नित ऐं नयूं शयूं पेश करण जी कोशिश में मसरूफ़ हूंदो आहियां। बहरहाल हिन चैनल जोड़ण खां पहिरीं जेका मुंहिंजी ख़्वाहिश हुई उहा इहा हुई त आउं लतीफ़ियात ते कमु कयां। अल्हम्दुलिल्लाह उन मक़सद तरफ़ कुझु विकूं खणण जी कोशिश करे रहियो आहियां। बहरहाल उन सफ़र में निकिरण खां पहिरीं अवां महिरबाननि जे साथ जी अशहद ज़रूरत महसूस करे रहियो आहियां, छो त अवां जे साथ सां ई आउं हिन मक़सद में कामयाब थींदुसि। भिट जे घोट लाखीने लतीफ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ ते अदीब दानश्वर ॾाह मुफ़क्किर ऐं स्कॉलर ॻाल्हाइनि, छो त आउं न स्कॉलर आहियां, न अदीब आहियां, न दानश्वर आहियां, न मुफ़क्किर आहियां, न ॾाहु, आउं त हिकु अदना इंसान आहियां। छो त लतीफ़ साईं हिकु अज़ीम हस्ती आहे, जहिड़ी हस्ती आहे ओड़ी शाइरी आहे। लतीफ़ियात ते कमु करण खां आउं त 100 भेरा पहिरीं सोचां थो ए मुंहिंजा रब मूंखे जुरत ॾिजां ऐं लतीफ़ साईं जी शाइरी ते कुझु कमु करे सघां। बहरहाल उन कड़ीअ मां पहिरीं कड़ी जेका अवां जी ख़िदमत में खणी अची रहियो आहियां उहा कड़ी आहे शाह जे रिसाले जा 30 सुर ऐं उन्हनि जा नाला। बहरहाल उहे 30 सुर ऐं उन्हनि जा नाला पेश करण खां अॻु में अवां महिरबाननि जी ख़िदमत में अर्ज़ु आहे त पंहिंजी सलाह कमेंट में ॾींदा त असां लतीफ़ियात ते कमु उर्दू में कयूं, अंग्रेज़ी में कयूं या पंहिंजी अबाणी ॿोली सिंधीअ में कयूं, छो त अवां जी राय सां ई हिन तसलसल खे कामयाबीअ जा आसार नज़र अची रहिया आहिनि। बहरहाल उहा कामयाबी तव्हां सभिनी महिरबाननि जी हिकु गॾियल कामयाबी हूंदी। अवां जी राय जो एहतराम कंदुसि ऐं उन ई ज़ुबा में लतीफ़ियात ते कमु करण जी कोशिश कंदुसि। उमेद आहे त अवां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु असांखे कमेंट में ॾींदा। त पोइ हाणे हलूं था शाह जे रिसाले तरफ़। उहे कहिड़ा 30 सुर आहिनि। भिट जे घोट लाखीने लतीफ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शाह जे रिसाले जा जेके 30 सुर आहिनि उहे ही आहिनि। सुर कल्याण, सुर यमन कल्याण, सुर खंबाट, सुर श्री राग, सुर सामुंडी, सुर सोणी, सुर ससुई, सुर ससुई आबरी, सुर ससुई माजूरी, सुर ससुई देसी, सुर ससुई कोयारी, सुर ससुई हुसैनी, सुर लैला चनेसर, सुर मूमल राणो, सुर मारवी, सुर कामोड, सुर घातु, सुर सोरठ, सुर केदारो त सुर सारंग तवरी सुर आसा एड़ीअ रीत सुर रिप तवरी सुर खाहोड़ी बे शाह जे रिसाले जी सूं आहे तवरी सुर ब्रोवी सिंधी हुजे ऐं उन सां गॾु सुर रामकली, सुर कापायती त सुर पूरब बि शामिल आहे। अहिड़े रीति सुर
कारायल सुर प्रभाती सुर डहर त आख़िर में सुर बिलावल अची वञनि था। ही हुया लतीफ़ साईं जे रिसाले में शामिल 30 सुरनि जा नाला जेके मूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखिया। हाणे ईंदड़ वक़्त में इहा कोशिश हूंदी त शाह जे इन्हनि 30 सुरनि के तफ़सीली तौर अवां जी ख़िदमत में अर्ज़ रखां जीअं अवां जी ख़िदमत में वरी बि अहिड़ा तारीख़ी विझो आहिनि में कामयाबु थिया। त पोइ जेकॾहिं असांजी हीअ नंढी कोशिश अव्हांखे पसंदि आई आहे त लाइक कमेंट करण सां गॾु असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त पोइ अॼु एतिरो ई कुझु वरी मिलंदासीं कंहिं नए सेगमेंट सां गॾु। तेसीं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत साथ सलामत।